सिंध हाई कोर्ट में गुम थियल समीर खान ऐं ॿियनि जी बाज़ियाबी जे लाइ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस JIT ऐं ॿियनि इदारनि जी रिपोर्ट ते अदम इतमाद जो इज़हार करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट DIG जाज खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। जस्टिस नेमतुल्लाह फिलिपोटो पुछाणो कयो त ॿुधायो वञे गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ कहिड़ा जोगा क़दम खयां पिया वञनि। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट में 7 खां गुम थियल सुमैर खान ऐं ॿियनि जी बाज़ियाबी लाइ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस JIT ऐं ॿियनि इदारनि जी रिपोर्ट्स ते अदम इत्मिनान जो इज़हार करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट DIG जाज खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट में गुम थियल समीर खान ऐं ॿियनि जी बाज़ियाबी लाइ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। अदालत पुलिस JIT ऐं ॿियनि इदारनि जी रिपोर्टुनि ते अदम इत्मिनान जो इज़हार कयो आहे। सिंध हाई कोर्ट DIG जाज खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। ॿुधायो वञे त गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ कहिड़ा जोगा क़दम खयां पिया वञनि। जस्टिस नेमतुल्लाह फिलिपोटो इहो पुछाणो कयो। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सिंध हाई कोर्ट में गुम थियल समीर खान ऐं ॿियनि जी बाज़ियाबी लाइ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। सिंध हाई कोर्ट में खंबे गुम कयल 7 माण्हुनि जी बाज़ियाबी जी जेकी ॿुधणी थी आहे। अदालत में जेको आहे JIT रिपोर्ट पिणु पेश कई आहे, पर अदालत पारां बेइतमादी जो इज़हार कयो वियो आहे। ॿुधायो वञे थो त गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ काफ़ी जेको आहे JIT ठाहियूं, पर उन मां जस्टिस नेमतुल्लाह फिलिपोटो जो चवणो आहे त असीं मुतमिन आहियूं। ऐं ॿिए पासे जेको आहे सो पुलिस में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ कुझु बि न कयो वियो आहे। जस्टिस नेमतुल्लाह जो चवणो आहे त सिर्फ़ु JIT ठहण सां जेको आहे बाज़ियाब नथा थी सघनि माण्हू। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे शहरनि पारां इहो ई चयो आहे त 7 सालनि खां जेको सुमेर जी वालदा आहे हुन चयो आहे त 2015 में मुंहिंजे पुट खे जेको आहे CCD हिरासत में वरितो, पर हिन महिल ताईं जेको आहे हुनखे बाज़ियाब नाहे कराए सघियो। पुलिस सिर्फ़ु असांखे घुराया। अपडेट करण लाइ